विकल हो सीते कपि कै मारे, तब जाने सु निशिचर संहारे। तात मोर अति पुण्य बहुता, देख्यो नयन राम कर दूता। भावार्थ लंकनी चय पई हनुमान सा, कि ब्रह्मा जी मुखे ही पैरे ही बुधाए छड़ियो हो, कि जड़े तू कै बंदर जे कै वानर जे मारण सा, कै वानर जे प्रहार सा व्याकुल थी वनी, तडह तू ही समझी वठ जा कि हाणे इन्हनि राक्षसन जे संहार जो वक्त अची वयो आहे। हे तात मुंहिंजा घणा ही पुण्य आहिनि, घणा ही पुण्य कया आहिनि मां जीवन में, जेकी मां प्रभु श्री रामचंद्र जी के परम भक्त, प्रभु श्री राम जी जे दूत हनुमान जी के पंहिंजे इन्हनि अखियुनि सां ॾिसी रही आहियां। अॻियां चवनि था तुलसीदास बाबा कि लंकनी हथ जोड़े करे हनुमान जी सां विनय पूर्वक नम्रता पूर्वक विनती करे रही आहे कि ब्रह्मा जी त ही सब मुखे पहिरे ही ॿुधाए छॾियो हो कि इन्हनि निशाचरनि जो अंत तॾहिं ईंदो, इन्हनि राक्षसनि दुष्टनि जो अंत तॾहिं ही ईंदो जॾहिं को वानर को बांदर तोखे घायल करे रखे। हे तात मुंहिंजो नमन स्वीकार कयो, अॼु मुंहिंजे समस्त पुण्यनि जो, अॼु मुंहिंजी जीवन भर जी तपस्या जो, अॼु मुंहिंजी जीवन भर जी लंबी प्रतीक्षा जो शुभ अंत थी वयो आहे। मूंखे शुभ खां भी शुभ फल प्राप्त थी वयो आहे, जेकी मां जीते जी पंहिंजी इन अखियुनि सां प्रभु श्री राम जी जे दूत हनुमान जी जा दर्शन करे रही आहियां। अॼु मुंहिंजो मन घणो ही प्रसन्न आहे, अॼु मुंहिंजे जीवन जो त उद्धार ही थी रहियो आहे। चओ श्री राम, जपो हनुमान, जपो हनुमान, चओ श्री राम।